खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसातनि इंतिज़ामिया जी पत वाखी करे छॾी आहे। खिपरो जे मीरपुर ख़ासि रोड पाणी जे तला जो ॾेख ॾियणु लॻो आहे। पाणी बीहण सबबि ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणु लॻा आहिनि। जॾहिं त रेन एमरजेंसी हुजण बावजूदि इंतिज़ामिया जी लापरवाही जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त इंतिज़ामिया बरसातनि जे हवाले सां का बि तयारी न कई आहे। इन मौक़े ते खिपरो जे शहरियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टाउन वारा डीज़ल MN MP ये सब डीज़ल विकणे खाई आहिनि ऐं पाणी कढनि कोन पिया, डीज़ल मशीनूं हलाइनि कोन पिया। सॼो मुल्क वियो आहे ॿुॾी। वरी हींअर बरसाति ॿुधाइनि पिया, माण्हू सभु दरबदर आहिनि वीचारा। इन करे साईं हाणे इहो महिरबानी करे पाणी कढायो वञे हितां। पहिरीं साईं वाइदा कया बाबा असां हीअ कमु कराईंदासीं, हू कराईंदासीं, रोड रस्ता ठाराईंदासीं। हाणे हींअर केरु धणी कोन्हे हिते। MP MN केॾा मरी विया, गुज़ारे विया, छा हिनखे अटैक थी, छा थियो? हिनखे ॾिसो न, असीं त फ़क़ीर माण्हू आहियूं, असांजे बस में कुझु कोन्हे, छा कंदासीं? ॾिठो न जेके चढ़िया आहिनि हींअर तव्हां ॾिसो, हुनखे बाउंड ॾिनो आहे, वञो हुन धर्म ते दाव, छा था अचनि आख़िर? नथा चाहिनि त वरे मीडिया खे खणी अचो त भरूंसि। हाँ तो ये छा है गरीब ही गाड़ियों तो कौन हला सकन, इतने गाड़ियों बुढ़ी थी वजन मोटरसाइकिल। अरे इतने तो पानी कटनी को तो आया हुआ, रुको नाली खोले ना हले हुआ पानी आया हुआ इतना को नाली खोले हुआ नीचे तो अचूं था वापसी आए ही कोन। बिल्कुल सही गाल है। ये ॾिसो था मेन मिरपुखा जो रोड है, इनमें बिल्कुल पानी बीठो। हाँ इन्हनि जो आहे नालियूं तमामु मथे करे छॾियूं आहिनि, अॻे पाणी निकिरी ईंदो। हाणे नालियुनि जे करे ड्रेनिंग सिस्टम हिते जो जेको को बि कोन्हे इंतिज़ामिया जेको आहे घुरिजे त जीअं बरसाति इन्हनि जो जेको अमलो अलर्ट हुजे त जीअं जीअं पाणी निकिरी वञे। इन करे चऊं था सभु गरीब परेशान, जेको अचे मोटरसाइकिल हिते वीचारा बीहो रे डोरियो डोकरियूं गॾु ॿार वीचारा मायूं पेर उगारा मथे टंगू खणे, कंहिंजी इज़त कोन्हे, हर कंहिंजी इज़त आहिनि साईं। सभु उहा डोन इलेक्शन आॾी माण्हू जे ग़रीब जे पेरे पे हाणे के धणी बि कोन थिए। गरीब माण्हू पाणी कढनि तो इलेक्शन वारा वठो था वञनि वाउंट, त वाउंट कोन था ॾियनि, हाणे वाउंट किथां ॾींदासीं? पाणी जो कढाए वेठो, गरीब माण्हू जाम परेशान थियनि था, ॿार बच्चो जाम किरे पियो, दुकानदार उहे परेशान आहिनि, शहर सॼो परेशान लॻो पियो। चार ॿियो ॾींहुं आहे पाणी केरु कढाए केरु कोन्हे। जो नाले पहले गलियों में पानी चला जाता था या ज़मीनों में पीछे चला जाता था, वो हो गया बंद और ये सारा पानी यहाँ इकट्ठा हो गया। इंतज़ामिया बेहस होकर बैठी हुई है। इधर तकरीबन सैकड़ों मोटरसाइकिलें ख़राब हो गई हैं, सैकड़ों रक्शे ख़राब हो गए हैं, जो मिस्त्रियों की चांदी बन गई है, पर इंतज़ामिया खिपरो कुछ ना कर सकी इसके लिए। लिहाजा इसका निकास आप बनाए, जो नाले बनाए गए इनको दूसरे नालों के साथ टच नहीं किया गया, ये यहीं बंद हुए हैं। लिहाजा हमारी अपील है कि हमारे कारोबार मुतासर हो रहे हैं और पब्लिक मुतासर ऊपर ईद आ रही है, पर इंतज़ामिया कोई तावन नहीं कर रही मीरपुर ख़ास रोड के लिए। खिपरो जे शहरियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खिपरो जे मेन रोड जो पाणी कढाए ॾिनो वञे, शहर में सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बहितर कयो वञे। कैमरामैन रहमान फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।